थोल जे इलाज लाइ आम तौर ते माण्हू वर्जिश, डाइटिंग ऐं दवाउनि जो सहारो वठंदा आहिनि, पर ताज़ो मुहक़िक़नि दावा कई आहे त मिटीअ जे हिक ख़ासि क़िस्म खे राति जे खाधे सां खाइण सां थोल घटाइण में मदद मिली सघे थी। हर साल आलमी मईशत खे थोल जे करे $2 खरब नुक़सान थींदो आहे ऐं सॼी दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क थोल खां बचाव लाइ वॾा ख़र्च करे रहिया आहिनि। पर यूनिवर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया जी हिक तहक़ीक़ में थोल जो सोलो हल ॿुधायो वियो। PhD जी शागिर्दियाणी ताहनी डीनिंग जी अॻुवाणी में ॿियनि मुहक़िक़नि जिस्म में दवाउनि जे जज़ब थियण जे अमल में मिटीअ जे असरनि ते तहक़ीक़ कई। हिननि ॾिठो त मिटी जा ज़रा आंड्रनि में वेंदड़ सणभ जे ज़रनि खे जज़ब करे रहिया हुआ। ताहनी डीनिंग मूजिबि इहो हैरान कंदड़ आहे। मां जिस्म में एंटीसाइकोटिक दवाउनि जे जज़ब थियण में मिटीअ जे ज़रनि जे असरनि ते तहक़ीक़ करे रही हुयसि त मूं ॾिठो त मिटीअ जा ज़रा दवा जे जज़ब थियण में मदद ॾियण बदिरां सणभ खे जज़ब करे रहिया हुआ। मुहक़िक़नि मूजिबि मिटीअ जा ज़रा न रुॻो पाण सणभ खे जज़ब करे रहिया हुआ, पर हू उन्हनि खे जिस्म में जज़ब थियण खां बि रोके रहिया हुआ। साइंसदाननि पंहिंजी तहक़ीक़ में मोंट मोरिलो नाइट यानी कुदरती चीकी मिटीअ जे असरनि जो जाइज़ो वरितो। हिननि लेबोरेटरी में कुअनि खे सणभ सां भरपूर ग़िज़ा खाराई ऐं उन्हनि खे 3 ग्रुपनि में विरायो। हिक खे मोंट मिरोलो नाइट, ॿियनि खे दवा ऐं 3 ग्रुप खे ओरली स्टेट यानी वज़न घटाइण वारी दवा खाराई वई ऐं 2 हफ़्तनि ताईं इन्हनि जी निगरानी कई वई। इन अरसे में गॾु कयल अंगनि अखरनि जो जाइज़ो वठण बैदि मुहक़िक़नि इहो नतीजो वरितो त चीकी मिटी ऐं ओरली स्टेट दवा कुअनि जे वज़न में घटिताई आंदी हुई, पर चीकी मिटी जा असर दवा जी भेट में वधीक हुआ। ताहनी डीनिंग जो चवणु हो त चीकी मिटीअ जी सतह या एरियाज़ गैर मामूली तौर ते वधीक हूंदियूं आहिनि, जंहिंजो मतिलबु आहे त हू असांजी खुराक में शामिल सणभ ऐं तेल खे जज़ब करण जी सलाहियत रखे थी। हुन चयो त ॿिए पासे ओरली स्टेट हिकु अहिड़ी दवा आहे जेका जिस्म में मौजूदु ग़िज़ाई सणभ जे हाज़मे ऐं उन जे जज़ब थियण जे अमल में मदद कंदड़ एंज़ाइम जी कारकर्दगी खे 30% रोके थी, जेको वज़न में घटिताईअ जो सबबु बणिजे थो। पर इहो अणवणंदड़ ऐं हानिकार बि आहे। इन में मादे में सूर, पेट में मरोड़ थियण ऐं डायरिया शामिल आहे, जंहिंजे करे माण्हू हिन खे इस्तेमालु करणु छॾे ॾियनि था। मुहक़िक़ हाणे वज़न घटाइण लाइ मिटीअ जा ज़रा ऐं ओरली स्टेट नाले दवा गॾियल तौरु इस्तेमालु करण लाइ कमु करे रहिया आहिनि। यादि रहे त इंसान हज़ारे सालनि खां मिटीअ जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। अक्सर तहज़ीबुनि में इन खे खाइण बाबति बीमारी करार ॾिनो वेंदो आहे। चीकी मिटी खे डिघे वक़्त खां ग़िज़ा जे तौर ते बि इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं थोल जे इलाज में मिटीअ जे इस्तेमाल जा क्लिनिक ट्रायल शुरू थी सघनि था। मुहक़िक़नि जंहिं मिटीअ खे तहक़ीक़ लाइ इस्तेमालु कयो आहे उन जो नालो मोंट मिरोलो नाइट आहे ऐं ॾिसण में इहा मिटी अछे रंग जी आहे, पर अहिड़ी मिटी जहिड़ो हिते मेट हूंदो आहे जेको सिंध मां ई निकिरे थो, जंहिंखे अॻी केतिरा माण्हू खाईंदा आहिनि।